पाड़े में अगर कोई बीमार पियो आहे त केरु उनखां पुछण जे लाइ तयार न आहे। हींअर लॉकडाउन आहे, माण्हू वीचारा असांजे पाड़े ओड़े में को ग़रीब हूंदो, को गमज़दा हूंदो, को बचड़े वाल हूंदो, को बीमार हूंदो। असांजी ज़िम्मेदारी न आहे त उन्हनि खां पुछूं, उन्हनि जे ॾुख भाई थियूं, उन्हनि जे हाल भाई बणिजूं। मुंहिंजा दोस्त हूं त असां आशिक़ रसूल सॾायूं था, चऊं था असां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा आशिक़ आहियूं। पर मुंहिंजे सोणे नबी जो तरीक़ो छा आहे, उन माण्हू उन मरीज़ खां जेके केरु पुछण न वियो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुछण विया, ऐं पुछण जो अंदाज़ कहिड़ो हुयो, साईं जन उनखे वञी भाकुर पातो। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उनजे पेशानी खे चुमी ॾिनी। छा शफ़क़त हुई, छा प्यार हुयो, छा मरीज़न जी गमख्वारी हुई, छा उनजे गम लाइण जे लाइ अंदाज़ हुयो मुंहिंजे नबी सरदार जो। फ़क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ए अखी इस्बिर, ए अखी इस्बिर, ए अखी इस्बिर। ओ मुंहिंजा अद्दा सब्र कर, ओ मुंहिंजा अद्दा सब्र कर, ओ मुंहिंजा अद्दा सब्र कर। परावने तलाहिण परेशानियूं, परावने तलाहिण परेशानियूं, नबी पाक मुझे जो निशानियूं। साईं जन फरमाइनि था, ओ मुंहिंजा अदा सब्र कर। टे भेरा फरमाइनि था, ओ मुंहिंजा अदा सब्र कर। हत्ता तखरुज मिन ज़ुनूबिक, सब्र कर इन बीमारी ते, इन तकलीफ़ ते। केरु तुंहिंजो हमदर्द कोन थियो आहे, केरु तुंहिंजो हॾ ॾोकी कोन थियो आहे, केरु तोखां पुछण कोन आयो आहे, केरु तुंहिंजो हाल भाई न थियो आहे। हिकु बीमारी, ॿियो को गमख़ार न हुजणु, इहो अञा वधीक ॾुख आहे, इहो अञा वधीक गम परेशान कंदड़ आहे। साईं फरमाइनि था त इन तकलीफ़ ते तूं सब्र कर, तां जो तूं गुनाहनि खां ईअं साफ़ ऐं पाक थी वेंदे ॼणु कि तुंहिंजे दफ़्तर में को गुनाह हुयो ई। मक़सद छा आहे? हिकु त तालीम आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी त मरीज़नि खां पुछो, बेसहारनि जा सहारा बणिजो, मिसकीननि जा मददगार बणिजो, ग़रीबनि जा गमख्वार बणिजो। जेके ॾुतड़ियल आहिनि, जिन जो ॿियो केरु बि साथी सहारो न आहे, तव्हां उन्हनि जा सहारा बणिजो ऐं उन्हनि खे वञी उन्हनि सां मिलो, उन्हनि जी मदद करण जी कोशिशि कयो। ऐं ॿी ॻाल्हि हीअ, साईं जन फरमायो त जेकॾहिं तकलीफ़ूं अचनि थियूं, जिस्मानी तकलीफ़ूं अचनि थियूं, कुदरत जे तरफ़ां बीमारियूं अचनि थियूं, या माण्हुनि जे तरफ़ां जेकी बेवफ़ाइयूं थियनि थियूं, इन्हनि ते तव्हां सब्र कयो। इन ग़म ॾुखनि जिस्मानी या माण्हुनि जे मिलियल तकलीफ़ुनि ते सब्र कयो त तव्हांजे गुनाहनि खे रब मेटे छॾींदो, तव्हांजे ख़ताउनि खे अलाह ताला बख़्शे माफ़ करे छॾींदो।